मेरे दामन में शरारों के सिवा कुछ भी नहीं। आप फूलों के खरीदार नजर आते हैं। ये जो दीवाने से दो चार नजर आते हैं। ये जो दीवाने से हश्र में कौन गवाही मेरी देगा सागर। सब तुम्हारे ही तरफदार नजर आते हैं। ये जो दीवाने से दो चार नजर आते हैं। ये जो दीवाने से। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो।